नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के भिरासिटी में खबर ॾींदा आहियूं। भिरासिटी वेझो ॻोठ नूर मोहम्मद ॻाहयजो में ॿारड़न जी मामूली ॻाल्हि तां ॻाहयजा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कौड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे भिरासिटी अस्पताल आंदो वियो, जिते तबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में मोहम्मद परियल ॻाहयजो, खमीसो ख़ान ॻाहयजो, अब्दुल रशीद गुलाम शबीर, अमाल्ला मोहम्मद अनवर ॻाहयजो, अली मुराद ॻाहयजो, सईद अहमद, फरीद जान मोहम्मद, रज़ा मोहम्मद ऐं रियाज़ ॻाहयजो शामिल आहिनि। भिरासिटी जे डॉक्टरनि पारां 3 ज़ख़्मियुनि मोहम्मद परियल ॻाहयजो, रियाज़ ॻाहयजो ऐं खमीसो ॻाहयजो खे गणती जोगी हालत में नवाबशाह जे PMU रेफर कयो वियो, जिथे संदुनि इलाज हलंदड़ आहे। ॿिए पासे भिरिया रोड पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे 20 ॼणनि खिलाफ़ झेड़े जी NC दाख़िल करे वरिती है। जॾहिं त झेड़े बाद ॻोठ में छिकताइण वारी माहौल सबबि SHO भिरिया रोड पुलिस नफ़री खे मुक़रर करे छॾियो वियो ऐं इतला आहिनि त ॿिन्ही धुरियुनि जे 10 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि अमानुल्लाह ॻाहयजो ऐं अली मुराद ॻाहयजो ॿुधायो त ॻोठ में ॿारड़न जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो हो, जंहिं बाद लठियूं ऐं कौड़ियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।